डिग्री बड़ी मैट्रिक सर्टिफिकेट 1 क्लास पास इंटर जो सर्टिफिकेट 2nd क्लास पास केड़े डिग्री में डिग्री जे काय में तो कोने बस बशु अबा ही करी छा पियो तू हाँ चाल के बाहर नहीं तो साड़िया डिग्री जी ये मेरे साथ मौजला सिर्फ कागज थी कागज हाँ तू चले न गाल के सारा तो तेरे जो को मकसद ही कोने ना मा खबर दे मा डिग्री जी का भी अहमियत नथी अब्बा मुखे तो लगे तो तुझो दिमाग खाली खोखो थी वियो तई केड़ी उपति सुपति गालियो वेठो करी छडे नन के हमारी स्कूल या वो सर्टिफिकेट थी जन मुखे स्किल न रहनी स्किल तो समझने स्किल समझे थी स्किल माना रोजगार ना बना इनन के बाई न दे बाई इनन के छडे दे इनन के मता इने में को भलो अखर लिखल हुजे हां एकड़ी गाल के तुझे कदे स्कूल मोकलण जे बजाय मुखे साबल लोअर वट मोकलिया मा तो वडो रोजगार कया ये बा को वक्त वियो आहे छा न अञा भी वक्त वियो ना है तू नशो छडे दे ओ दिस आ पाण तो के दुकान खोले थी दिया न खबर थी हाणे नशो न छडे सको रग रग में खून बनजी हाणे घुमी रहियो आहे किथां छॾे सघो पहिरियों न पई सोचियमि बचपन में जॾहिं उन वक़्तु सोचियो हाणे अरे अब्बा तुझो इलाज आऊं कराईंदसि तू ठीक थी वेंदे पोइ ॾिस जाए समाज में तुंहिंजो ई नालो थींदो पोइ तू सुधरी पवंदे ऐं सुधरियल इंसान सॾिबे अमा हाणे वरी असां वटि छा बचियो आहे सुधरण जे लाइ कोन सुधरी सघंदा मां चङो हलां थो महखण सिंध जा वडेरा असांजे गरीब हारिन नारन ऐं मज़दूरनि खे अबोझ था सम्झनि ऐं असांजे हारिन जी महिनत जो फसल अनाज उन्हनि जे घर ताईं तो पहुचे ये वडेरा पोइ भी असांजे हारिन नारन खे पंहिंजे पेर जी जुती था सम्झनि इहो दुख मूंखे खारे तो विझे मारे तो विझे चाचा सुल्तान पुटा ये जुल्म असांजी हिन सिंध धरती ते सदियुनि खां वठी हलंदा अचनि था ऐं असां सहंदा वठूं था इनखे न तूं थो रोके सघीं न मां थो रोके सघां इहे सभई सूर सहणा पवंदा आख़िर केसी ताईं हिन धरतीअ ते इन्हनि गरीब माण्हुनि सां ईअं ज़ुल्म थींदो रहंदो मुंहिंजो लतीफ़ सोनो कंदो त हिन धरतीअ ते को न को चोथो ज़रूर पैदा थींदो जेको इन ज़ालिमनि खे निस्तो ऐं नाबूद करे छॾींदो ऐं उहो वक़्तु कॾहिं ईंदो चाचा कॾहिं ईंदो सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।